अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब जो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु अहिड़ी एप्लीकेशन जे बारे में जेका इंडस्ट्री कान सॉफ्टवेयर जामशोर पारां रिसेंटली तैयारु कई वई आहे। इंतिहाई शानदार एप्लीकेशन आहे। जेकॾहिं तव्हां सिंधी पढ़णु चाहियो था या तव्हां पंहिंजे नंढड़नि खे या कहिड़े माण्हू खे सिंधी पढ़ाइणु चाहियो था जेको सिंधी पढ़ियल न आहे, जेतोणीकि असांजा काफ़ी सारा नौजवान उर्दू या अंग्रेज़ी पढ़ी सघनि था, मुख़्तलिफ़ स्कूलनि मां पढ़ियल आहिनि जिन सिंधी नाहे पढ़ी। ऐं काफ़ी सारा दोस्त इहो चवंदा आहिनि यार असांखे सिंधी पढ़णु कोन थी अचे, त उन्हनि दोस्तनि जी हीअ एप्लीकेशन तमामु घणी मदद कंदी। ऐं उनखां अलावा हीअ एप्लीकेशन इंडस्ट्री कान सॉफ्टवेयर जामशोर पारां तैयारु कई वई आहे। इंडस्ट्री जीअं त तव्हां बहितर ॼाणो था त इंडस्ट्री कान सॉफ्टवेयर जामशोर पारां तमामु आगाटो सिंधी ॿोलीअ लाइ काफ़ी सारी एप्लीकेशनूं जोड़ियूं वयूं हुयूं, पर प्ले स्टोर तां एडोबे हटण सबबि उहे एप्लीकेशनूं इस्तेमालु करण में थोरो मसइलो पियो पेश आयो। उनखे बहितर करण जे लाइ साईं अली हसन मल्ला साहब ऐं इंजीनियर सीमा भुट्टो पारां हिकु ॿी एप्लीकेशन तैयारु कई वई आहे जेका तमामु बहितर आहे, जंहिंजो पूरो रिव्यू मूं हिन वीडियो में पेश कयो आहे। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआति कयूं दोस्तों। इंतहाई माज़र सां तबियत सही न हुअण करे वीडियो तमामु लेट अची रही आहे। बहरहाल आउं कोशिशि कंदुसि हाणे कुझु बहितरी अचे पई तबियत में तव्हांखे रोज़ानी वीडियो ॾेई सघां। प्ले स्टोर ते वञी तव्हांखे सर्च करिणो आहे सिंधी टेक्स्ट बुक फॉर KG नर्सरी, ठीकु आहे। ऐं हीअ एप्लीकेशन तव्हांखे मिलंदी, हिनखे इंस्टॉल कयो। इंस्टॉल करण खां पोइ रेट दिस ऐप ते अची करे 5 तारे ते क्लिक करे हिते तव्हां जेको कुझु पंहिंजे दिलि जी ॻाल्हि लिखो, जेतिरो तव्हांजो सिंधी ॿोलीअ सां ऐं इल्म सां चाह आहे सभु कुझु हिते लिखी छॾियो, ठीकु आहे। सो ही इंतिहाई बहितरीनु कमु आहे। जस आहे साईं अली हसन मल्ला जी कोशिशुनि खे, ऐं जो हू सिंधी ॿोलीअ लाइ ऐं ख़ासि करे इल्म जे लाइ हिन दौर में कमु करे रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु कमु आहे, ठीकु आहे। हिन खे लिखण खां पोइ तव्हां जीअं हिन एप्लीकेशन खे ओपन कंदो, पहिरीं आहे तारीफ़ ऐं उनखां पोइ आहे अल्फ़ाबेट्स। ऐं हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं पटियूं मिलंदियूं। पटियूं 1, पटी 2 स्टेप बाय स्टेप ॾिनी वई आहे। पटी 1 ते जेकॾहिं तव्हां क्लिक कंदो त तस्वीरुनि सां तव्हां अल्फ़ाबेट्स खे पढ़ी सघंदो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इन में उचार बि आहिनि, प्रोनाउंसिएशन बि शामिलु आहे। जीअं अलिफ़ अख ते तव्हां क्लिक कंदो त अलिफ़ अख जो आवाज़ ईंदो, ॿुधी वठो। अलिफ़ अखी बे बदक बे बुक बे भित ते। अहिड़े नमूने जेकॾहिं तव्हां अल्फ़ाबेट्स 2 ते क्लिक कंदो त उते तव्हांखे बग़ैर तस्वीर जे सिर्फ़ु अखर ॾेखारिया वेंदा ऐं उन्हनि में बि प्रोनाउंसिएशन यानी उचार खे शामिलु कयो वियो आहे जेको ठेठ सिंधी उचार आहे। ऐं उनखां पोइ ज़ेरूं, ज़बरूं, पेश ऐं अलिफ़ ऐं जेके वावल्स आहिनि उन्हनि सभिनी खे हिन ऐप में समेटे मुकमल तौर ते जीअं तव्हां ॿुधी सघो था, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त मुख़्तलिफ़ तव्हांजे फ़ोटो जे अॻियां एलिमेंट्स हली रहिया हूंदा आहिनि, या वरी तव्हां किथे पाणीअ ते बीठा आहियो या इन टाइप जी फ़ोटो हूंदो आहे। पेश जो उचार, पेश जो उचार कीअं वठिजे, पेश जो सही उचार, छो त असांजे अरबी जो काफ़ी सारो असरु आहे ऐं असां सिंधीअ में किथे किथे अरबीअ वारा उचार यूज़ कंदा आहियूं। हालांकि अरबी जी ज़ेर ऐं सिंधीअ जी ज़ेर में थोरो फ़र्क़ु आहे। सो उन फ़र्क़ खे सम्झण जे लाइ बि तव्हां हिन एप्लीकेशन खे इस्तेमालु करे सघो था। ऐं उनखां अलावा जेके वॉवल्स आहिनि सभिनी खे, जेके असांजा आवाज़ आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उचार आहिनि, सभिनी खे इस्तेमालु करे हीउ मुकमल तौर ते हिकु ॿाराणो किताबु ठाहियो वियो आहे, ठीकु आहे। अल्फ़ाबेट्स खां अलावा हिन में ॿिया बि काफ़ी सारा फीचर आहिनि, जीअं मिसाल तौरु सबक, रंग। बहरहाल हाणे असां हलूं था नून ज़ेर ने, आ ने, गाफ ज़बर ग, पे ज़बर प,
गप वाव ज़बर व हिन गे में ज़बर ग 12 किताब जा वग। कुल 28 सबक ॾिना विया आहिनि। अलफ मंदो आ नून अलफ मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जंहिं खे ज़बर ख नाले ते टे तव्हां ज़बर ट क्लिक कयो था, जंहिं नाले ते बे ज़बर तव्हां प गे ज़बर टच ग कयो था नून ज़बर त न फौरी तौर ते खे उन ज़बर शइ जी थ तस्वीर बि अची थी वञे। बे ज़बर प जीअं टे मिसाल तौर ज़बर खट, ट बट ठीकु आहे, पग, नथ, त नंढड़ो ॿार उनखे आसानी सां सम्झी वेंदो त इहे नथ छा आहे ऐं हिकु गैर सिंधी माण्हू बि हिनखे आसानी सां सम्झी सघे थो। अलफ ज़बर अलफ दा अदा अलफ मंदो आ हमदो पेश आ जी मये ज़ेर जी हमदो पेश जी बे अलफ बा णूण ये ज़ेरनी पा। अहिड़े नमूने हर हिकु शइ खे हिजे ऐं रवां में बि पहिरीं हिजे में ऐं बाद में रवां में पूरो सबक़ु सेखारियो वियो आहे। उनखां अलावा हिन एप्लीकेशन में तव्हांखे आवाज़ मिलंदा मुख़्तलिफ़ जानवरनि ऐं पखियुनि जा, बदक, झिरकी, कारो फिको गेड़ू वांगड़ी रंग आहिनि मुख़्तलिफ़ कलर ऐं शिकलूं बि आहिनि, शेप्स बि आहिनि मुख़्तलिफ़, जीअं असांखे ख़बर ई न आहे बेज़वी तारो, स्टार, त्रिकुंडो, चौरस चौरस, घणकुंडो गोल रामबस मुस्ततील। ठीकु आहे। ऐं उनखां अलावा हिन में गेम बि तमामु जल्द शामिलु कई वेंदी ऐं स्लेट जेका अञा उन ते कमु हले पियो, सो जीअं उनजो अपडेट आयो त तव्हांखे उहो मिलंदी ऐं इंडस्ट्रीकान सॉफ्टवेयर जामशोर जा वधीक सॉफ्टवेयर ॾिसण जे लाइ तव्हां क्लिक करे प्ले स्टोर ते वधीक सॉफ्टवेयर ॾिसी सघो था। वधीक मालूमात जे लाइ तव्हां तारीफ़ ते क्लिक करे ही पढ़ी सघो था त हीअ एप्लीकेशन कंहिं ठाही आहे। सो दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक करे छॾियो। को सवाल आहे कमेंट में लिखो, हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो, लाइक करे दोस्तनि, पंहिंजनि नंढड़नि ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जेके सिंधी पढ़णु चाहिनि था, जिन खे सिंधी पढ़णु कोन थी अचे, उन्हनि जे लाइ तमामु खाराइती वीडियो आहे। मिलंदो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।